الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله الحمد لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون في مقام آخر لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود शरीफ पढ़ो बुलंद आवाज सब दोस्त जिन दुरूद शरीफ पढ़ियो आहे मस्जिद वारा वेझा वेझा उही बि सदे वेठा हो वेझा ईंदो त सवाब थींदो गरजी वेहण में बरकत आहे वरी ॿिया माण्हू अचनि तव्हांखे लताड़नि न जिन दुरूद पढ़ियो आहे उहे अचो ॿिया न अचो भली माना सभिनि पढ़ियो आहे हेॾे जेके मस्जिद जे विरांडे में छांव जा शौक़ीन आहिनि हेॾो बि छांव आहे अच्छा जेके मस्जिद जे दर ते वेठा आहिनि परियां विरांडे में इन्हनि दुरूद न पढ़ियो आहे तंहिंजी मां त ईअं चयो त जिन दुरूद पढ़ियो आहे उहे अचो माशा अल्लाह अल्लाह बरकत करे इन में इज़त जो मसलो न आहे त मौलवी साहब असांखे उतारियो اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأرواح مقتحم अज 22 नवंबर सन 2020 अचण वारे ॾियारे ते कंडियारे जे भरिसां ॻोठ जाम नूरुल्लाह में मदरसा अरबिया दारुल उलूम मुहम्मदिया मोहतरम उस्तादुल कुरान साईं कारी अतीकुर रहमान सुमो साहब उस्ताद साहिब रिनो साहब जुमला जमात
मदरसे में फारिग शुदा हुफाज़ कराम दी दस्तार फजीलत जो उन्वान सां ऐं सीरत इमामुल अंबिया खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां ये प्रोग्राम रखियो वियो आहे। ॾींहं जे आख़िरी घड़ीअ ताईं जाम नूरुल्लाह जे ॻोठ जे वण जे पन पन जे मथां अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो। ऐं मदरसे जे फारिग शुदा हुफाज़ कराम जी दस्तारबंदी भी थींदी। अॼु उन्हनि माण्हुनि जो भी दिलियूं ठरी पवंदियूं जिन माण्हुनि हिन मदरसे सां जानी माली तावन कयो। अॼु वो अबो अमर भी खुश थींदा जिन पंहिंजे बच्चन की कुर्बानी कई। अॼु अमर जा भी ओजागा लहंदा त जेके बच्चन के ओजागा करे खीर पियारई लोलियूं ॾिनई। अॼु उन जूं महिनतूं साफ़ वयूं। अॼु उस्ताद साईं अतीकुर रहमान साहब जे भी थकल लहंदा जे रात ॾींहुं महिनत करे तालिबन सां उन्हनि बच्चन के अल्लाह जो कुरान याद करायो। दोस्तों आलिम सगोरा बुजुर्ग अकाबिर ईंदा उन्हनि जे मथड़नि ते रूमाल जा वर वराईंदा पटको पाराईंदा पर ये दुनिया जा तव्हां रूमाल न समझजो। ये बचड़नि जे मथां जॾहिं रूमाल जा पटका बधावींदा त ये जन्नत जा ताज हूंदा। क़यामत वारे ॾियारे अल्लाह ताला कुरान जे हाफ़िज़ जे अबे अम्मा जे मथां भी ताज रखई। माण्हू हैरान हूंदा परेशान थींदा साईं केरु रब फरमाइंदो मुंहिंजा बालड़ा आहिनि जिन दुनिया जे अंदर पंहिंजे बचड़नि खे मां अल्लाह जो कुरान याद कयां। हाफ़िज़ खे 10 माण्हुनि जो एज़ाज़ मिलंदो। ओ तूं पंहिंजे एज़ाज़ पंहिंजे उन्हनि माण्हुनि जी सिफारिश कर तोखे असां इज़्ज़त था ॾियूं सिफारिश जो त उन्हनि माण्हुनि खे जन्नत में वठी वञ पंहिंजी कोटा ते। आलिम त वॾी शइ आहे। उलमा जी त वॾी हैसियत आहे वॾो दर्जो आहे। कुरान जो हाफ़िज़ भी घटि न आहे। नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान जा हाफ़िज़ इस्लाम जा झंडा। दोस्तों दुनिया के अंदर मानू कैसा भी मोहब्बत कंदो आहे न त ॿिनि ॻाल्हियुनि जो भउ हूंदो अथसि। त मां मोहब्बत पियो कयां बच्चन ॿारनि सां माल सां औलाद सां दोस्तनि सां ये जुदा त न थींदा। इंसान जॾहिं दुनिया छॾींदो आहे न त पोइ माल भी छॾींदो आहे बच्चा भी छॾींदो औलाद भी छॾींदो आहे दोस्त भी छॾींदो आहे। ॿियो बेवफ़ाईअ जो ख़ौफ़ हूंदो अथसि त बेवफ़ा त न थींदा पोइ बेवफ़ा भी थींदसि। ज़ाल घर खां टन कढींदी पुट क़बर ताईं हलंदा माल क़बर ताईं हलंदो सभु मोटंदा। बस शयूं अथव उन्हनि सां मोहब्बत कयो। अल्लाह जो कुरान ॿियो मिठड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॿिन्ही सां मोहब्बत कयो। कुरान बेवफा न आहे जुदा न आहे नबी साईं भी बेवफा न आहे। कुरान हिते भी गॾु अथव क़बर में भी गॾु अथव महशर में भी गॾु अथव कुरान जन्नत में भी गॾु आहे। ऐं मदीने जो मीर भी बेवफा न आहे। दोस्तों मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कयो। इमामुल अंबिया खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत जो ही जलसो आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में न आया तभी हुजूर जो दुनिया में चर्चो हो वॾो। आया अम्मा जे पेट में तभी मोजज़ा जावा तभी मोजज़ा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छॾे पंहिंजे रब ॾे विया आहिनि पर मोहम्मद मुस्तफा जी नुबुवत भी क़यामत ताईं आहे त मोहम्मद मुस्तफा जो वॾे में वॾो मोजज़ो अल्लाह जो कुरान भी क़यामत ताईं हिन भी सॼो वॾो मोजज़ो आहे।
बई आलम अरवाह इमामुल अंबिया की खत्म नबुवत जो वायदो अल्लाह ताला नबियन का वरदो 1.25 लाख नबियन अज तो इमामुल अंबिया सीरत मुस्तफा जो जलसो पर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबुवत जो वायदो अल्लाह आलम अरवाह जे अंदर 1.25 लाख नबियन जे रूहन का वरदो यो जलसो जो नबी से जे शान में अज न थियो उन जमाने में कुछ भी न अल्लाह फरमाए मुझा दिलबर नबी मुझा सोना नबी यो जलसो याद कर शजर का पारिया हजर का पारिया जमीन का पारिया आसमान का पारिया आलम अरवाह जे अंदर वाइस मां पियो कया बुधन नबी जा रूह पिया पर 1.25 लाख नबी जे रूह जे अग्या मां रब करीम तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबुवत जी करादात पेश कई रब फरमायो व इज़ा क़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्ना क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन दादा तो सुभान अल्लाह अया जलसे जी शुरुआत माशाअल्लाह वाली जमात पहुंची भैया मां पाजे वाइज में चौदो जे गोडा दिया सुभान अल्लाह चौदो हिन साल मूसा गद मदीने हलंदो अल्लाह सबरी के मक्को मदीनो आमीन चौदा रब फरमायो सोना वो जलसो याद कर आलम अरवाह जे अंदर वाइज़ो अल्लाह पियो करे बुधन नबी जा रूह पिया रब फरमायो आदम जी अल्लाह नूह जी अल्लाह इब्राहिम जी अल्लाह मूसा जी अल्लाह ईसा जी अल्लाह रब फरमाए नुमा तवा के नबी भी कंदुम शरीयत भी दीदुम कलमो भी दीदुम किताब भी दीदुम पर शर्त एकड़ो तव अगर अवा जे दौरे नबुवत में मुझो मोहम्मद रबी अची वने वो तवा पान के नबी न सनाईंदो पांजो कलमो ना पांजो किताब ना पांजी शरीयत कलमो भी मुझे मोहम्मद करीम जो पढ़ंदो किताब भी मुझे मोहम्मद करीम जो शरीयत भी मुझे मोहम्मद करीम जी कानून भी मुझे मोहम्मद करीम जो अल्लाह अल्लाह रब फरमाए ता पान के नबी न सनाईंदो न मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ी मुझे मोहम्मद जो उम्मती सनाईंदो रब चेर जिक्र यो वायदो क्यों तमा ता के नबी क्या सबनी जो कालू अकररना रब असा इकरार ता कहीं असा जी नबुवत हलदड़ होजी ऐ तू जो मोहम्मद अची वजे तब असा पांजी नबुवत ता हथ तो खणंदासे पांजी शरीयत ता हथ तो खणंदासे पांजी कलमे ता हथ तो खणी तुझे मोहम्मद जी शरीयत कानून कलमो पाण के नबी न तुझे मोहम्मद जो उम्मती सदाई यो वायदो चला वायदो अला नबी आया आदम आयो नू आयो मूसा आयो ईसा आयो ईंदा व्या हदीस पाक में लौला कलमा खलक़तुल अफलाक मोहम्मद तुझे पैदा करण जो इरादो न हुजे हा त मां कंहिंखे भी पैदा न कयां जॾहिं हिन जहान में अचणो ई मिठो मोहम्मद हुयो त पोइ ॿिया छो आया सही छो आया हाणे जलसो थींदो न वॾो ओ जाते जलसो थियो कंडियारे जा मुसलमानो वो जेको वॾो मेहमान ख़ास हूंदो आहे न उन जे विच में नालो ईंदा जेको ईंदो वाइज़ो कंदो वींदो चवंदो वींदो असुल वाइज़ो फलाणी जो आहे मेहमान जो ये चवंदा वींदा
वो जॾहिं महिमान ईंदो न वो वाइज़ कंदो न वो लाउड डरी शामियाना लही उन खां बाद पोइ कंहिंजो वाइज़ न थींदो बस मेहमान ख़ास आहे बाबा मेहमान ख़ास असली जलसे जो मोर उन खां पोइ वाइज़ न ये नबी आया अल्लाह नबूवत जी स्टेज ठाई ईंदा विया पर सब मोहम्मद जी तारीफ़ कंदा विया सब चवनि इहे पिया असुल मोर मोहम्मद असुल मेहमान मोहम्मद पर असां ऐलान पिया कयूं त असांजो नबी इमामुल अंबिया खातमुल अंबिया हुजूर का खुद ऐलान करें सोना ऐलान कर कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ रब फरमाए मौजा सोना ऐलान कर अग्या नबी को वस्ती जो नबी को गोत जो नबी को सूबे जो नबी को शहर जो नबी अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के आसमान वाला जो नबी करे मोकिलियो ज़मीन वाला जो नबी जिन्नन जो नबी हैवान जो नबी पक्षियों जो नबी परिंदन जो नबी जीतन जो नबी अल्लाह अल्लाह रब तो फरमाए क़यामत जे सिज पर तंजे के मानो होंदा मुझो मोहम्मद उन जो भी नबी आ पर सवा लख नबी जी पग पाए आयो आ मुझो मोहम्मद नबी जो भी नबी आ बुधो असा जो नबी नबी जो भी अब उन नबी से ॾिठो ई कलमो ही नबी जो न पढ़ियो बुधो बुधो ओ सही कीअं थो चए यो वाइदो पूरो थियो न थियो चो थियो भाई यो वाइदो कॾहिं मेरा जवारी रात चो सुभान अल्लाह वॾी उते कॉन्फ्रेंस कराई वॾी हिक उते आलम अरवाह जे अंदर कॉन्फ्रेंस थी वॾी वाइज़ अल्लाह ॿियो करे ॿुधन नबी वरी ॿी कॉन्फ्रेंस थी बैतुल मुक़द्दस में अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सिंगारियो जहन्नम जा दरवाजा बंद करियो जन्नत सिंगार जी वई जहन्नम लाक थी वयो सवा लख नबियन के ऐलान थियो हलो तव्हां सब बैतुल मुक़द्दस में मुझो सोहणो तो अचे यतीमन जो यार तो अचे जॾहिं जन्नत सिंगार जे पई न त जन्नत जो हूरा पुछन पियो मलाइको छो पिया जन्नत सिंगारियो चई अल्लाह जो ख़ुसूसी मेहमान तो अचे जजो नालो मोहम्मद आ जन्नत जो हूरा भी चवनि त मोहम्मद ॾिसूं चओ सुभान अल्लाह ताला चयो न भाई ज़ले खां भी चवे त मुझो यूसुफ त ॾिसो केॾो सुहिणो अल्लाह ताला सवा लख नबियन खे गॾु कराए चए ॾिसो त मुझो मोहम्मद केॾो सुहिणो सभिनी खे घुराए बियो जिब्रील आयो 17,000 नूरानी मलाइका गॾु अथसि सवारी भी गॾु हुजूर निंड पिया उम्मा खानी जे घर में जिब्रील आयो मुझो सोनो नबी निंड पियो जिब्रील चयो मुझा रब तुझो नबी निंड पियो आ कीअं उतारियासीं या रसूल अल्लाह उती फरमाईंदा न सही लोडड़ो ॾियांसि फरमाईनि अदब जी जाइ ओ जिब्रील तू सिर्फ नूर जो सरदार पर जने वयो आ नूर नार न आबिन खाकिन अर्शन फरशन जो सरदार अल्लाह अल्लाह मुझा मौला मां के अदब जी जाइ अदब सिखार त तुझे सोहणे के मां कीअं उतारिया रब फरमायो ओ जिब्रील पांजा नूरानी चप खणी करे मुझे मिठे मोहम्मद जे पेर जे तिरी सां मिलाए बी रिवायत में आयो पांजा कल खणी करे मुझे मोहम्मद मुस्तफा जे पेर जे तिरी सां मिलाईंदे मुझो मोहम्मद उथी वेहंदो साईं उथिया फरमाए जिब्रील साईं जी ख़बर कोन्हे त अल्लाह मूंखे घुराईंदो अब मां तव्हांखे चवां अल्लाह तव्हांखे मदीनो घुमाए आमीन था चओ वो तव्हांजी टिकट मदीने लगी वञी सुभाणे तव्हांजी फ्लाइट आहे हिक रात अॻ में निंड ईंदी अथव ईंदी ॻाल्हायो न मूंखे त न ईंदी
मां 3 दफ़ा वियो जे रात मुझे सुबह ते फ्लाइट हूंदी न उन रात सॼी रात निंड न कंदो आहियां जहाज में माण्हू निंड बि हूंदा न घणा पर मूंखे जहाज में बि निंड न ईंदी आहे अखियुनि यादो बसि हो जीअं मदीनो वेझो ईंदो वेंदो आहे ख़ुदा जो कसम दिलि में अलाए कहिड़ी कशिश पैदा थींदी मोहम्मद जो शहर ॾिसां निंड न ईंदी नबी साईं खे ख़बर हुजे त अल्लाह मूंखे घुराईंदो त मोहम्मद मुस्तफा खे निंड न अचे छो तो नबी आशिक अल्लाह माशूक पंहिंजे माशूक जी ज़ियारत लाइ मोहम्मद खे निंड न अचे पर साईं सुता पिया पाण फरमाए जिब्रील शाजी रात अध रात जो बंदि पियो चई उरूज ऐं मेराज जी रात वसुल ऐं विसाल जी रात मुहिब खे पंहिंजे महबूब सां मिलाइण जी रात साईं दुनिया वारा चवंदा आहिनि अल्लाह आशिक न चवंदा कयो ये अल्लाह मोहताज न आहे आशिक मोहताज अल्लाह कमजोरी का पाक आहे आशिक कमजोर आहे अल्लाह हर मजबूरी का पाक आहे आशिक मजबूर आहे भली केॾो बि कंदार हुजे न तव्हां क़ुरान जा आशिक आहियो न कीअं सुबुह सां पहुची विया अब जेके आशिक हो ॿई हथ खणी चओ सुभान अल्लाह आशिक हो न होए न यार ने कुराला भी वेचारा आया ने पंदड़ो करे नंढड़ा बार भी आया ने सवेर आलम ईंदा कुरान बुधाईंदा ता कुरान जा आशिक मोहम्मद जा आशिक ऐं आशिक पंध कंदो अबू बकर नबी जे दरवाजे ते उमर नबी जे दरवाजे ते सोनो उस्मान नबी जे दरवाजे ते अली नबी जे दरवाजे ते बिलाल नबी जे दरवाजे ते शुएब नबी जे दरवाजे ते सलमान नबी जे दरवाजे ते सवाल साहब मिठे मोहम्मद करीम साईं जे दरवाजे ते हितों कंडियारे मां हितों सॼी सिंध मां सॼे पाकिस्तान मां पर सॼी दुनिया मां आशिक पंधु करे लखे रुपया भरे मके अचंद यार मके में उमरो मके में काबतुल्लाह मके में मुज़दलिफो मके में मिना मके में मुज़दलिफो मके में अरफात मके में हज ऐं उमरो भी मके में मदीने वारा मानू भी मके ईंदा हन हज ऐं उमरे जे मदीने में छाजे लाइ था वञनि चओ त मदीने में मोहम्मद मुस्तफा जी रोज़ो मुबारक इन जे करे पाण फरमायो जॾहिं तव्हां हज उमरे ते अचो मां मोहम्मद करीम जे शहर में अचजो पाण फरमाए मन ज़ार क़ब्री फ़क़द वजबत लहू शफ़ाअती पाण फरमायो जे मां मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ब्र जी ज़ियारत कई मां मोहम्मद क़यामत जे ॾियारुनि जी शफ़ाअत कंदुसि वञनि था मदीने सब पर मेराज वारी रात मिठो मोहम्मद मक्के का हलियो मदीने बैतुल मुक़द्दस तूर सीना जबल सत्ता आसमान ओ सिदरतुल मुंतहा ते जिब्रील भी बी रहियो मोहम्मद अया मथे वयो लहू तला मकान जाते कोई न वयो उते मोहम्मद वयो खुदा जी ज़ात जो कसम पंहिंजे रब कचहरी भी करे आयो मोहम्मद रब जो दीदार भी करे आयो मुसलमानो साईं उठिया वुज़ू करे सवारी ते चढ़िया मेराज जो महीनो जने तो तव्हांखे मेराज ॿुधाईंदो मां पंहिंजे मक़सद ते अचां साईं वुज़ू करे हलिया सवारीअ ते साईं सवार थिया जिब्रील जे हथ में महारा 1,70,000 मलाइका नूरानी उसे पासे सां नूरानी जंज हलंदे हलंदे तेरे मुंहिंजो साईं बैतुल मुक़द्दस में पहुता 1.25 लाख नबी अॻे ई मौजूद अल्लाह जीअं जो पहुचंदव उथी बीठा मरहबा 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 बिल अख सालिह वन नबी सालिह भली आए साजा भाउ नबी सालिह भली आए तवज्जो कजो जिब्रील आज़ान ॾिनी अल्लाहु अकबर सभिनी नबियन चयो अल्लाहु अकबर जिब्रील चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह 1.25 लाख नबियन चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जिब्रील चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह 1.25 लाख नबियन चयो मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ो
सबरी कलमो पढ़ियो आज़ान आई बुधो बुधो आज़ान नमाज केर पढ़ाए अल्लाह फरमाए जिब्रील जी रब्बे जलील मुझे मोहम्मद करीम की बां का वठी चो त मोहम्मद नमाज पढ़ाए 1.25 लाख नबी जी इमामत कर त आलम अरवाह जे अंदर जो वायदो हिनन कयो हो न अज पूरो करणो आ कलमो भी तो मोहम्मद जो पढ़ियो थने तू उन जो नबी भी आए पर तू उन जो इमाम भी आ नमाज पढ़ त 1.25 लाख नबी जो वायदो जो होयो वो पूरो थे असा जो नबी नबी जो नबी असा जो मिठो मोहम्मद नबी जो इमाम रईसुल अंबिया खतीबुल अंबिया खतीब चेबा वाइज करण वाले के मोहम्मद वाइज के उते बेन भी कयो सबनी वाइज के असा जो नबी भी कयो पर बुधो बुधो कहीं चयो सब तारीफ न अल्लाह जे लाए जे मुखे कलीम बनायो कहीं चयो सब तारीफ न रब जे लाए जे मुखे खलील बनायो सब तारीफ न जे लाए जे मुखे नबी भी कयो बादशाह भी कयो सब तारीफ न अल्लाह जे लाए जे माके नबी भी कयो पर मिस्र मुल्क जो बादशाह भी कयो अल्लाह अल्लाह कंजारे जा गैरतमंद मुसलमानो आखिर में मुझे साईं वाइज कयो सदारती खिताब आखिरी खिताब हुजूर फरमायो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा सब तारीफ उन अल्लाह दे जे रब करीम मोहम्मद करीम के सारे जहान दे लाए रहमत करे मोकिलो सारे जान दे मुझी उम्मत के आखिरी उम्मत कई मुझे मथा फुरकान नाज़िल कई जैमें समूरो बयान अल्लाह अल्लाह हुजूर वाइज दो करे 1.25 लाख नबी अबुदन पयो हुजूर फरमायो मां मोहम्मद करीम के खातिम भी बनाई फातिह भी बनाई अल्लाह अल्लाह ओ कंजारे दा मुसलमानों जरे नबी से वाइज हो करे जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम उठी भी करे जनो नारो होयो हिया जो बिहाजा फज़लकुम मोहम्मद ओ मोहम्मद इन गाले जे करे त तू सबरी नबियन का गोए खड़ी करे 1.25 लाख नबियन जो सरदार बन जी वयो आही चो न सुभान अल्लाह दोस्तों थोड़ो खोले चिट्टो करे चो सुभान अल्लाह माइक माइक इजी के भलो चो सुभान अल्लाह ओ दोस्तों साईं नमाज पढ़ाई यो वायदो पूरो थो हाने असा जो नबी नबियन जो भी अब ना कादियान का पुछो हराम न का तहां वारो यो कंजर होयो थे जेके ता नबी दा चो गुलाम अहमद यो होयो थे बैतुल मुकद्दस में चौको न हो हे का न हो तो कानो ही कारो हे का न हो तो वट जा भित रखण वारो चो लांतिया चो लांतिया आ जेके चवण के मञन वो भी लांती जेके उन जा हामी वो सब हरामी हिकड़ो नबी इंदो सच्चो जनाबे ईसा अलैहिस्सलाम अबा ईसा अलैहिस्सलाम गरीब नबी पाजो घर भी कोनो बिना पीजे जाओ यहूदी उन जा दुश्मना उन जे कंड लगा मारने जे जमात थोरीस वयो के घर में पनाह वरतई उन गोठ जो वडेरो घर क्रॉस करे जिमा मारियास अंदर जो वयो अल्लाह ताला ईसा नबी के मथे खणायो हिन जी अध सूरत हेठो हिस्सो ईसा नबी वांगुरु कई बाहर हुन जी जमात भी थी जे ईसा के मारन वियो मोटो ना है भला असा वणूस हिय जो उन वाली भित टपी हिन हमरा पंजे ते नजर जो हेठ जो ॾिठई हेठो हिस्सो त ईसा हुन समझो त ईसा है हनी पंजे मुड़स के फांसी दे चालियो जो असा ईसा मारे हालांकि मारियो न असा जैसा ईसा के चाले छड़ियो स्लेब ते असा कत्ल क्यों पर कुरान तो फरमाए मुझा दिल भरना ना ये कूड़ता गालाइन वो जगह टाई पाइना न टाई असा भी छोरन के सुबह जो पढ़ाईंदा हो न स्कूल भी ना छोरा छोरा नंढा अरे छातो तब जो मदरसे के चले वट अंग्रेजन जी तालीम मां ता का हिकड़ी गाल याद आई पुछा मां ता का पुछा तो जेके बार स्कूल भी दान उनन के किताब सीने सा लगाला हुना या पुठिया का गालायो न
पुठिएगा ना और जेके मस्जिद में अचन सुबह जो ताले मदरसे गेट ते अची वियो जेको बार अचे उनके ता सिपारो कायदो ॾिसो त पुठीअ सां हूंदो या सीने सां बस फर्क साफ ज़ाहिर माना होडो पुठीअ खां त इहा दुनिया जी तालीम पोइते रहिजी वेंदव कबर में न हलंदी साईं अतीकुर रहमान सुबह जो पढ़ाए थो हे कांकरनि जा ॿार पिया अचनि सभिनी खे सिपारो हीअं भाकुर पायूं था अचनि सीने सां लॻायूं था अचनि अॻियां खणी था अचनि तंहिंजी माना इहो इशारो आहे त हीअ क़ुर वारी तालीम अॻियां अथई तूं कबर में पहुचंदे न त अॻे ई क़ुर बीठो अॻियों अॻियों तुझे मशर में तुझे अॻियों जन्नत में भी तुझे अॻियों कामयाबी वारी तालीम कुरान जी है कुरान जा मदरसा में अटराए ओ दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम पाक इन जनाब ईसा नबी के मारियो न त वमा कतलू वमा सलबू वलाकिन शुबिह लहुम अल्लाह फरमायो सोना न कत्ल कयो तो न सलीब ते चाड़ियो तो उन जे हमरा जी सूरत तशबीह ईसा नबी वांगुर पांजो मानू मारियो तो भला जे सही ईसा मारियो न त कादे वयो अल्लाह अल्लाह ओ जाम नूरुल्लाह जा गैरतमंद मुसलमानो रब फरमाए तो अल्लाह फरमायो सोना असा ईसा के मथे घुराए करे तो ते आसमान ते रायो जने क़यामत में जी थींदी ईंदो दमिश्क दे जामे मस्जिद जे उभरंदे किनारे ते लहंदो लहण सां ईंदो पंहिंजे कम सां छो हुन जिहाद न कयो हो हर नबी मुजाहिद हर नबी जिहाद कंदो इन करे जियो जमात थोरी आखिर में ईंदो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबुवत में लहंदो लहण सां पंहिंजो कलमो न पंहिंजो किताब न हालांकि कलमो तस ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह शरीयत तस ओ किताब तस इंजील पंहिंजो कलमो न पंहिंजो किताब न पंहिंजी शरीयत न अल्लाह अल्लाह ओ कलमे वारो मुसलमानों खुदा जी ज़ात जो कसम हलंदो पाण खे नबी न सॾाईंदो मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ी करे मोहम्मद मुस्तफा जो उम्मती सॾाईंदो छो त हुजूर जे नुबुवत जे हद में थो अचे अल्लाह मोहम्मद मुस्तफा जे नुबुवत जी हद कहिड़ी आहे फरमाए ओला खां दी ओभर ताईं उत्तर खां दी ॾखण ताईं ज़मीन खां दी आसमान ताईं सॼो जहान मुंहिंजे मोहम्मद जे नुबुवत जी हद अथव जने सच्चो नबी पाण खे नबी नथो सॾाए ईंदो त पाण खे नबी न सॾाईंदो पोइ हे काॾो आयो चो कादियानी काफर चो उन्हनि खे मुसलमान सॾाइण जो हक़ नाहे ओ दोस्तो असांजो नबी इमामुल अंबिया खातमुल अंबिया दोस्तो खुदा जी ज़ात जो कसम उन नबी सां मोहब्बत कयो जेको वफादार उन जे दीन सां मोहब्बत कयो उन जे कुरान सां मोहब्बत कयो हे दीन तां सां ई आयो बस काते मको मदीनो काते जाम नूरुल्लाह जो गोठ इते कुरान जा हाफ़िज़ जा अज बना नारे तकबीर सब पाई आया वो जन नाश्तो ही न करे आया ओ दोस्तों काथे मक्को मदीनो काथे कंडियारो इते मोहम्मद जे कुरान जा बिया हाफ़िज़ हाफ़िज़ मामूली गाला सिंधी जो किताब तो याद कयो ये मुफ्त में दीन आयो सहाबा नबी जे दीन जे बुलंदी जे लाइ वडी मेहनत कई बच्चा दिनो औलाद दिनो घर दिनो वतन दिनो खुदा जी ज़ात जो कसम नजर कयो कंडियारे जा गैरतमंद मुसलमानो हुजूर मको छड़े मदीने या सहाबा मदीने ता वञनि मुंहिंजो दिलबर नबी सोनो नबी मदीने सहाबा मदीने वतन दिनो बच्चा दिनो औलाद दिनो घर बार दिनो जरे मुंहिंजो सही मको छड़े मदीने आयो यार काफिरन
पीछो न छॾियो हुजूर जे दीन के खत्म करण जे लाइ मुस्लमानन के खत्म करण जे लाइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वेहण जे लाइ जंग करण जे लाइ अबू जहल 1000 ॼणा वठी करे मके खां निकितो त मोहम्मद मुस्तफा जे पोयां जेके वियो मुस्लमानन के मां खत्म करियो 1000 ॼणा हेॾो मुंहिंजे साईं ऐलान कयो पुट अबू जहल जो अचे 1000 ॼणा अथसि 1000 घोड़ा 1000 ढाला 1000 जेको तीर ऐं तलवारूं अचनि पिया दोहल वॼाईंदा पिया अचनि रड़ियूं कंदा पिया अचनि चवनि था मुस्लमान खे न छॾींदासीं पुट निकिरी अचो ताज़ा ताज़ा मुस्लमान अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजे साईं जे दीन जे ख़ातिर बंगला छॾे आया माण्हू छॾे आया बाग छॾे आया मोहम्मद मुस्तफा जे कढ आया हुजूर ऐलान कयो इहे बि न चयो ओ साईं ताज़ा ताज़ा आया न मुंहिंजे दिल पर बि ऐलान कयो 311 ॼणा निकिरी पिया अब घणा मुसा ॻाल्हायो 311 नंढड़ा ॿ ॿाहिरा नंढड़ा हिकिड़ो नालो मुहविज़ ॿिए जो मास उमिरि नंढियूं मां खे चयो अंबड़े हका साईं ऐलान कयो आहे जहाद जो अमा मोकल ॾींदी असां वञूं नंढड़ा नंढड़ा थोरो पाण ॾे बि ॾिसो नंढड़ा अम्मा जल्दी में सुरमो पाराए तड़को कराए सुरमो पाराए हार सिंगार कराए जीअं हितों जी अमर सुबुह जो कॉलेज ऐं स्कूल ऐं पब्लिक स्कूल में ॿार मोकिलींदी आहे न उहा मदीने जी अंसार औरत पंहिंजनि 2 पुटनि खे हीअं हार सिंगार कराए हीअं तलवार ॾे थी पुट वञो मोहम्मद जे दीन जे मथां कुर्बान थी अचो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने कुरान जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर ओ दोस्तों बुधो बुधो ये वनी चवें थी मुआविज़ा जी अम्मा माज़ जी अम्मा नबी जे दीन जे दुश्मन के मारे बो मोट जो बुधो बुधो बो मोट पुत्र पुठीअ में तलवार ॾिसी माव त थञ माफ़ न कंदी माव उमिरि नंढी थञ माफ़ न कंदी माव तलवार ॾिसां बि सीने में ओ मुआविज़ माज़ पुत्र या बाजू जानू कुर्बान करे अचजो या मोहम्मद करीम जे दुश्मन के जहन्नम रसीद करे वो मोट जो चो न सुभान अल्लाह भजन आया या रसूल अल्लाह सही बीजो नंढड़ा जंखा कब्र में थई मौत याद न थई मस्जिद में न दो थई अल्लाह अकबर भजन आया सही बीजो पान फरमाई काले सही जिहाद दे सही फरमाया उम्र त नंढी न पुट दू बदू लड़ाई थींदी तलवार सां तलवार मिलंदी ओ मुंहिंजा बचड़ा ओ मोटी वञो पुट दे शेर खपन बहादुर खपन ताकत वारा खपन साईं फरमायो मोटो खुदा जी ज़ात जो कसम हुजूर जा सहाबा 311 ॼणा हथ में तलवारूं कुल 7 घोड़ा 8 होडो 1000 ॼणा हेडो 313 ॼणा जने खंदक पिया खोटन त छा पिया चवन नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा तो सुभान अल्लाह एक पेट से पत्थर बदी बेटा ये खोटन दा खंदक पर शेर यो नहनुल्लज़ी बायऊ मुहम्मदा अलल जिहाद मा बकीना अबदा असा मिठे मोहम्मद करीम जे हथ ते जिहाद जी बैयत कया असा हथ में न बजंदा से तोड़ निभाईंदा से तोड़ पेट सा पत्थर बदल मानी काने
खुदा जी ज़ात जो कसम एकड़ो साहबी आयो नबी साईं के हज़रत धोखा चचे तो या रसूल अल्लाह तो ऐलान कयो आ माके तलवार करे सभनी का करीब आया हे नंढो कजी जो कयो आयो नंढो एतरो साईं मां लटड़ी खणी आयो साईं साईं मुर्किया चओ न सुभान अल्लाह चओ मोहम्मद मुर्कंदो अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा खोलाए छॾींदो साईं भाई मोटो जिहाद हलूं था तलवार कोन मोटो कुलर कोन तोखे भी खंजी मोटियो ताकत मजबूत करे पो रोई वे तो गरीब साहब या नबी सही जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दो सही मान अल्लाह न पे जव सिमा गरीबा तलवार काने तुझे आदर दे निकली आयो में सैयदा मूसा जे साहब वांगुर नायो जो वनी चौस अंत व रब्बुक वकातिला इन्ना हुना काइदून मूसा ओए तुझो अल्लाह वेड़ो ना मुजा साईं असा तुझे अग्या असा तुझे पोयो असा तुझे सजे असा तुझे खबे ओ मुजा साईं साईं पंजा बच्चा बार कुर्बान कंदा से बाजू जानू घोर कंदा से पर मिठड़ा मोहम्मद करीम तुझे वार मुबारक कोसो वाह लानो नदी नासो ताना ताजो सुभान अल्लाह साईं फरमाए माखे बुधो साईं तलवार वरती माखे हुजूर हथ विधो अचई थी उकासा झप जाए हज़रत उकासा फरमाए सही उछली मां झपे न सकी वनी किरी कंडियाले जा मुसलमानो जाम नूरुल्लाह जा गैरतमंद मुसलमानो खुदा जो कसम चे तो वनी खयम में त मुंह वाली लठ नहीं हुजूर जे हथ मुबारक मां निकती त उहा तलवार बरदी वाह वाह मुझा साईं हां हलिया पान फरमायो मोटो अल्लाह न मोटो चीज़ें केड़ी खबर पान फरमायो बेवारे चीज़ें मौत ना ची वने हुजूर फरमायो यार ताकत न थव हेठ क्यों करे उठ रोई वेठा नंढड़ा हिकड़े चयो मुझा साईं केड़ी खबर मता मौत न ची वने मता बेवारे ते अला जेरा हो जाऊं अजो को मुसलमान जंगा कब्र में नमाज याद ना है कुरान दे न तो अचे होटलाबाद मस्जिदों बर्बाद गैराबाद लगी पई कुरानो थियो न नमाज न रोजो न कुरान अरे कुरानो थियो हाने साजा ऐसन कुरानो थियो दाढ़ी रख मोहम्मद जी सुन्नत के वध मन न मन छड़ी डाली दिसी मौत अची वई कब्र में मलाइक ॾिसन तुझे चेहरे ते मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत सजायल हुजे चेहरे में नमाज जो नूर हुजे एक बे के चौंदा यार मोटी हलो ए पक्को मोहम्मदी अल्लाह अल्लाह कुरानो थियो दाढ़ी जो कूड़े हाने साजा यार शौक हाने त जवानी हली वई पीरी अची वई अखिन ॾिसण छॾे ॾिनो कनन ॿुधण छॾे ॾिनो ज़बान में ताकत न है यखुन में गोला कम न कन हथ न कन हाने त लड़िया बाज हर आंच हस्ती बाज घर काफरो कब्रो बुत परसी बाज सदै तो मोटिया सानिया भी हलिया शराबियां भी हलिया राशियां भी हलिया बेनमाजियां भी हलिया ओ हलिया दाढ़ी कूड़ा कभी हलिया मुझे रहमत मां मायूस न थी मुझे रहमत जा दरवाजा खुलिया पिया थई सिंज बीठल थई मता लही न वञई बाजार खुलियल थई मता बंद न थी वञई अच सॼी जिंदगी जा ॾोह रब फरमाए सच्ची तौबा कर दे हिक लहज़े में माफ़ करे छॾी दो मां जंगली बची पो मरंदो न पो साईं मोरी साहब कुरान त बख्शे 10 जो 20 जो 15 जो पो साईं जी अब देखे कुरान एदा बख्शराए में कोट कढी छडियो मास कुरान जो हाने मलाकन के मोकल अल्लाह कब्र में ते उसके दी पादरशन थी
लहो न सॼी ज़िंदगी लड़ी ना आयो कुरान दे कुरान वारनि जो दुश्मन हाणे से कुरान बस आई मुले जे खीसे में 50 रुपए पियो 100 रुपए पियो 1000 रुपया पियो हे बख्श जियो न ये न तव धोखे में ना अचो हिन से यारी रखो लड़ी अचो 90 साल उम्र थई न तभी चतो बाजार बंद न थई हलियो है न सच्ची दिल से तौबा कर 100 साल जा गुनाह माफ कर दो अच्छी तरह सुन माफी न दे ते चाहिए न अच्छी तरह सुन मुझे दर्द खुले पियो नंढड़ा बाहर पान पर में वडो हले नंढो मोटी बुधो नंढो मोटी नंढे चयो साईं मां छो मोटा पर उम्र कोन है पुट ताकत भी कान है कद भी कोन अल्लाह दिल में ख्याल कहीं मोटी वना मां छा चोदी भजी दोस्त चौदा भजी आयो रोंदो आयो मुझा साईं मुझे भा के नता वतियूं वञो मूंखे छॾियूं था वञो पाण फरमायूं पुट उम्र भी नंढी कद भी नंढो ताकत भी कोन अल्लाह रोई करे थे तो मुझा सोना मां कुर्बान वञ उम्र नंढी कद नंढो ताकत मूंखे घणी आ तव्हां भली मल भी विड़ाए ॾिसो मुझे भाउ सां सजन मुर्क पाण फरमायूं चलो ठीक भई बाहर पाण में भाकुर पाए वेठ नंढो तो वॾे खे चए अदा एनी बेवफाई न कर मोटी वञा मां चौधी भजी आए हिक जहिड़ा चौदा भजी आए चई यार मां छो कयां साईं तोखे नथा वरतियूं वञनि रोई करे चवे थो यार साईं दर जे करे नथो वरतियूं वञे उमिरि नंढी कद नंढो ताकत कोन यार ताकत जी मां ढाल आई आहे महिरबानी कर ओ मुझा मां जा पुत्र उम्र भी तुझी वडी ताकत भी तोखे घड़ी यार मेहरबानी कर भाकुर भाई बीठा मां जाटो हणा त तू किरी पो यार मां भी जहाद दे हला न तो जे सुभान अल्लाह अल्लाह ठीक है बस सक जाए बुधो भाकुर भाई बीठा नंढे जो भाकुर है से वडो किरी मुने न तारे सो वडो किरी जागो था न ये मुने रे सोरे न किरी चे साईं उठी बिनो चे से मां मारियो मां पान फरमायो हलो चो न था थोड़ो तवज्जो तक क्यों पान फरमायो हलो आया मैदान बदर में 313 जना जल्दी तो खत्म कमा जिले नौशहर पर अमीर मोहतरम साईं जलवे फरोज मैं जल्दी खत्म हो गया बुधो आखिरी गाल साईं फरमायो हुजूर पाण जो जहाद जो सिफूं सिधियूं कहे मुझो साईं वडो सिपह सालार हेडो अब्दुर्रहमान बिन औफ नारे सहाबी आए ना भी नंढो हेडा भी नंढो अशरफुल मुबश्शर में सहाबी या नूरुल्लाह वारो ओ सहाबी ओ जे मुने साईं तेरे जन्नत की बिशारत ने अबू बकर फिल जन्नह उमर फिल जन्नह उस्मान फिल जन्नह अली फिल जन्नह तला फिल जन्नह जुबैर फिल जन्नह साद फिल जन्नह सईद फिल जन्नह अबू बैद फिल जन्नह अब्दुर्रहमान बिन औफ फिल जन्नह अल्लाह अल्लाह हजरत अब्दुर्रहमान जन्नती जवान दिल में ख्याल गए यार हे ना भी नंढड़ो तू बदू लड़ाई थींदी अज मुकाबला थींदो हे त भजी वेंदो अया एतरे में हुयो हे नो वारे को चाचा अब्दुर्रहमान अबू जहल का थियो मां छा कने जे दीन जो दुश्मन कुरान जो दुश्मन नबी जो दुश्मन सहाबा जो दुश्मन ओ नमाज कुरान मस्जिद जो दुश्मन बुधो कसम रब मोहम्मद या अबू जहल जिंदा रहे या मां जिंदा रहे इन वारे जो ज्यादा देर न कर जल्दी कर अल्लाह अल्लाह हजरत अब्दुर्रहमान जे खिलवानी रवैया कुर्बान वञा उन अमर जे मथा जे बचन के लिए जिहाद दी तालीम ॾिनी अया जो ही नज़र कया अबू जहल छे घोड़े ते पियो अचे आओ बॉडीगार्ड गड मां पुटयो ॾिसो त सोनो ताज मथे ते रखियो पियो चयो तो ज़ालिम यो तो मोहम्मद मुस्तफा जे दीन इस्लाम जो दुश्मन सहाबा जो दुश्मन कुरान वाले जो दुश्मन हजरत अब्दुर्रहमान से फरमाया तो मां के कल ही कान भई आंगुर जो इशारो करे भई जहान पगल मां ये निकली आज कमाल मां तीर निकली वने न तो जे सुभान अल्लाह
नबी जा दुश्मन कोटी बाडी गाले भगा हे पोयो चो न सुभान अल्लाह चो हे हिन जी मुजाहिदी ही चो मदीने जे मीर जी दुआ है ही में जे अंदर मुझो साईं रोए मैदान बदर तुझो पैगंबर चिश्मे तर किरी पई चादर खणी ॾिनी सिद्दीक़ अकबर खुदा जी ज़ात जो कसम मुझो साईं सिर सजदे में आ बदर जे अंदर खीमे में बुझयो मुझा मोल 13 साल मेहनत कई मां अल्लाह दर दर ते वयो धिका ॾिनऊं पत्थर हयो मके मां लॾायो 13 साल जी मेहनत 313 ॼणा जंहिंमें बनल वठी आयो आयो अबू जहल चवे थो अॼु मुस्लमान मरी वियो हिकु बि न बचंदो अॼु असां कामयाब थींदासीं ओ मुंहिंजा मोल हे तौहीद वर हे तुंहिंजे दीन जे बुलंदी वर अल्लाह मां मुहम्मद जी मेहनत अल्लाह ओ 1000 ॼणा आया मुंहिंजा 313 ॼणा आया ओ घोड़नि ते चढ़ी आया मुंहिंजा पैदल आया हुननि जे हथ में तलवारो मुंहिंजा खजीजा ॾिनड़ा थी बीठन अल्लाह ओ मानी खाई आया है रमजान जो महीनो रोज़ो भी रखी आया थई ओ पानी पी आया हे उञा आया अल्लाह अबू जहल चवे थो असांखे माण्हू भी घणा सामान भी घणो अॼु हिकु भी न बचंदो मुंहिंजा मौला सॼी दुनिया जे तख़्ते ते अल्लाह अल्लाह चवण ई 313 ॼणा थई बाक़ी सभु तुंहिंजा दुश्मन थई तुंहिंजी तौहीद जा गद्दार थई बुतनि जा पूजारी थई अल्लाह अबू जहल पियो हो काॾे ऐलान करे अॼु असां कामयाब थींदासीं सोभारा थींदासीं ओ मुंहिंजा मौला अबू जहल खे सामान देना अज़ाब रमा मोहम्मद के तो रहमान देना अज़ाब चो न सुभान अल्लाह 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 ने जी मदद कर हजरत अबू बकर भजंदो आयो साईं न रो से मूंखे पक्का तुंहिंजी दुआ अर्श टपी वई अल्लाह तोखे अकेलो न छॾींदो साईं फरमाया अबू बकर रोन दे जे कुंड में को बच्चो रोंदो आ अम्मा के तरसींदो आ भजी पंहिंजे बच्चे के भाकुर पाईंदी आ पर जे कुंड में मोहम्मद रोंदो आ अल्लाह जी रहमत के जोश ईंदो थोरो मूले त ॾिसो भजंदा विया एॾा होशियार एॾा होशियार हो मथे हो न हे नंढड़ा नंढे चयो अदा हे त मथे आ जे हण घोड़े जे जंग के तलवार चओ सुभान अल्लाह अल्लाह ये जो तलवार है घोड़ी जंग आई तो घोड़ो आयो मुर्सो आयो अबू जहल किरी पयो ठकाबे तलवार कढाए नारा हनदा अल्लाह अकबर जा नबी से जे खीमे मवर या रसूल अल्लाह तू जो दुश्मन वो साईं ने फरमायो कार के की काडे वियो चे सोना तो जो दुश्मन जहन्नम में विंदो वियो काडे विंदो नबी जो दुश्मन काडे विंदो बुधायो अबू लहब काडे वियो अबू जहल काडे वियो उतबो शेबो हे कादियानी भी सब उन्हनि जा साथारी ओॾे विंदा यहूदी भी हरामी ओॾे विंदा दीन जा दुश्मन सब ओॾे विंदा ओॾे जे साईं अबू जहल मां मारियो मां ओॾे जे मां मारियो मां ओॾे ज्यादा तो घोड़े गई न तो साईं ने मुरकन पिया चओ न मोहम्मद मुदो अल्लाह जन्नत जा दरवाजा खोलाए चलाए वल्लुहा कसम तुझे चेहरे जो वल्लैल इदा सजा कसम तुझे वार मुबारकन जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरकन दा पान फरमा तोहां बिन्ही मारिस तोहां बई जन्नती खत्म नबुवत जे मथां खत्म नबुवत जो असांजो ईमान आ ॻाल्हायो ईमान जो मसलो आ कादियान के ताकत ॾियनि ही हुकूमत ओ कादियानी ओ बेग़ैरतो ही तव्हांजे पी ॾाढे जो नाहे पाकिस्तान ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते ठहियो आ पाकिस्तान का मकसद ला इलाहा इल्लल्लाह पाकिस्तान का मतलब मोहम्मद रसूलुल्लाह हिन मुल्क में जो हिन लंदन जे लंदन यहूदन कादियान जो कानून न हलंदो तो मदीने जे मीर मिठे मोहम्मद जो निज़ाम उलमा सां साथ ॾिबो नथा ॻाल्हायो हाँ
ये कमजोर थी वियो न, ये कमजोर थी वियो न। खुदा जी ज़ात जो कसम वो ॾिसो था न सखर में कल मस्जिदूं 19 मस्जिदूं शहीद कयूं अथनि। सलाम कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद खे जंहिं वञी हुते धरणो हुयो वञी चई त इहा क्रेन जेका मस्जिद खे पई शहीद करे इहा मुंहिंजे मथो हीअं क्रॉस करे पोइ वञी मस्जिद खे तव्हां शहीद कयो। अल्लामा राशिद महमूद चयो 8 ॾींहनि जो अल्टीमेटम ॾियांव थो, 8 ॾींहनि में मूंखे मस्जिदूं तामीर कराए ॾियो न त मां पाण कराईंदुसि। पोइ जेको तव्हांखे करणो आहे सो कयो। चओ शेर जे पुट बि चओ शेर कायदे सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो कायदे जे जुर्रत के कायदे सिंध जे जुर्रत के मसाजिद जे दुश्मनन के मसाजिद दुश्मनन ते नारे तकबीर। जॾहिं हिंदुस्तान में बाबरी मस्जिद शहीद कई हूं त हिंदुनि जो मुल्क सरापा एहतजाज। अल्लामा राशिद साहब जो तो देखो छोड़न हिंदुनि शहीद कई तहां जे ठीको खयो मुसलमानन मस्जिद के शहीद कर दो। मस्जिदूं अल्लाह जा घर रहन इन का वधीक ॿियो केरु ज़ालिम आहे जो अल्लाह जे घर खे बर्बाद करे। जो 26 नवंबर ते अबा कॾहिं अबा 26 नवंबर कॾहिं अबा खमीस दे अबा जो आचरा सूमर अंगारो अरबा 3 ॾींहं विच में इंशाअल्लाह शहीद ओ 26 नवंबर ते तव्हां पंहिंजे हितो ज़िलई साईं मौलाना अब्दुल रहमान नगराज साहब जी क़यादत में साईं मौलाना अब्दुल अलीम कांग्रेस साहब जी क़यादत में साईं अतीकुर रहमान जी क़यादत में जो इंशाअल्लाह हे इस्लाम जा झंडा बुलंद कंदा नारा हलंदा सखर का क्रॉस करे या हेड़ो जेको आसो लालकाने में ईंदासे इंशाअल्लाह। ओ दोस्तो असा शहीद इस्लाम जे जेको आसो उन्हनि जे बचड़नि इहो वचन कयो आहे त शहीद जे मशल के अते खणी करे हलंदासे पोइ न हलंदासे। मां उन रात भी चयोमि त असां कोर्ट खां इंसाफ तलब करे रहिया हूं। इंशाअल्लाह असांखे इंसाफ कोर्ट ॾींदी शहीद जे कातिलनि खे फांसी ईंदी। जेकॾहिं ओॾो इंसाफ न मिलियो ऐं शहीद जा कातिल उन्हनि जा हवारी उन्हनि जा हामी खुश न थियनि इहे आज़ादी घुमंदा न। जेकॾहिं इंसाफ न थियो त शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद जे खून जे कतरे कतरे जो हीअ जमात जो इंशाअल्लाह फलाह कंदी। कबो न कबो अचवो लाड़काने ईंदो त नंढा ॾियां था ॻाल्हायो न हे भरे थो न हे तव्हां जो आवाज़ उते ओ अमेरिका जे व्हाइट हाउस ते पुॼण घुरां थो। चओ इंशाअल्लाह दादा चओ इंशाअल्लाह 26 नवंबर ते ईंदासीं। अल्लाह से जलसे के कामयाब करे शाम ताईं हलंदो जिंदगी बाक़ी मुलाकात।